नौ साल जरकंदड़ उम्मीदनि ऐं आशाउनि जो साल, ख़ूबसूरत ख्वाबनि जे साबियाउनि जो साल। 9 साल मूंखे अॻियां रोशनी नज़र अची रही आहे, मूंखे अॻियां रोशनी नज़र अची रही आहे, फ़क़ति ऐं फ़क़ति रोशनी। आऊं ॾिसी रहियो आहियां ऊंदहि मात खाई रही आहे, आऊं ॾिसी रहियो आहियां ऊंदहि मात खाई रही आहे। ऊंदहि जा पुॼारी आख़िरी हथोराड़ियूं हणी रहिया आहिनि, उहे पंहिंजी मौत पाण मरी रहिया आहिनि। 9 साल जरकंदड़ उम्मीदनि ऐं आशाउनि जो साल, ख़ूबसूरत ख्वाबनि जे साबियाउनि जो साल। मुंहिंजे लाइ ही साल जदोजहद जो साल आहे, मुंहिंजे लाइ ही साल जदोजहद जो साल आहे। उहा जदोजहद जेका महबूब जे चहिरे जहिड़ो मुआशिरो चाहे थी, जंहिंजे नारे ऐं नज़रिए में सभ खां घाटो रंग इंसानियत जो आहे। हाँ, ही साल इंसानियत जे मान ऐं शान जो साल आहे। आऊं ॾिसां पियो माण्हुनि में सुजागी अची रही आहे, आऊं ॾिसां पियो माण्हुनि में सुजागी अची रही आहे। सिंध जागी रही आहे, आऊं ॾिसां पियो माण्हुनि में सुजागी अची रही आहे, सिंध जागे रही आहे। हिकु अहिड़ी सुजागी जेका ज़ुल्म जे कुवतुनि खे ॾकाए रही आहे, जेका ॿुधाए रही आहे घणो थियो, बस घणो ई थियो, हाणे बंदूकनि जो भौंकण बंदि करियो, हाणे बंदूकनि जो भौंकण बंदि करियो, ॾाढ ऐं ॾमर बंदि करियो, पंहिंजो ज़ोर ऐं जबर बंदि करियो। पक सां चवां थो ही साल कानून जे हुक्मरानीअ जो साल आहे, जंहिंमें जंग जे दौर जी पुॼाणी थींदी। उहे जेकी पाण 5वीं सदीअ में रहनि था, ख़ल्क़े ख़ुदा खे पत्थर जे दौर में धिकी रहिया आहिनि, उन्हनि जा शीशे जा घर तबाह थी वेंदा। आऊं ॾिसी रहियो आहियां ख़ल्क़ जागी रही आहे, ख़ुदा त हूअं बि जागियल ई आहे। आऊं ॾिसी रहियो आहियां ख़ल्क़ जागी रही आहे, ख़ुदा त हूअं बि जागियल ई आहे। हिम्मत बंदा मदद ख़ुदा, उहो मौजो आख़िर थियण वारो आहे। मां न सिर्फ़ मुल्क में अक़वाम आलम में पिणु हिकु तब्दीली ॾिसी रहियो आहियां। ज़ुल्म जे ख़िलाफ़ मज़लूमनि जे मुनज़्ज़िम ऐं मुतहद थियण वारी तब्दीली, का अहिड़ी तब्दीली जेका वॾे वक़्त खां दुनिया खे दरकार आहे। जहन्नम मां जान छॾाइण वारी तब्दीली, जहन्नम मां जान छॾाइण वारी तब्दीली, वबाउनि खे शिकस्त ॾियण वारी तब्दीली, बुख ऐं बदहाली जी ख़ात्मे वारी तब्दीली, बुख ऐं बदहाली जी ख़ात्मे वारी तब्दीली, मुहबतुनि खे दवाम मिलण वारी तब्दीली, नफ़रतुनि जे अंत वारी तब्दीली, सुख ऐं सलामतीअ जी आमद वारी तब्दीली, सुख ऐं सलामतीअ जी आमद वारी तब्दीली। इल्म खे परचम ऐं कलम खे हथियार बणाए रोशन मुस्तक़बिल ॾांहुं विख वधाइण वारी तब्दीली। ज़मीन ऐं आसमाननि जेॾी वशाल, ज़मीन ऐं आसमाननि जेॾी वशाल, ख़ुशहालीअ वारी तब्दीली। मां पुरुमीद आहियां जेकी उम्मीदूं 21वीं सदी पूरियूं करे न सघी, हिन सदीअ जो ही साल ज़रूर
पूरियूं कंदो। शाइर नेमत खोड़ हो।